अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डारी जी बुज़ुर्ग हस्ती सूफ़ी सैयद महदी हसन शाह जहानिया सानियल मारूफ़ फ़कीर साईं जी 23वीं वरसी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। दरगाह जे गादी नशीनन सैयद मौज दरिया मस्त सानी पारां दरगाह जे गेड़ू वेस परियल फ़कीरनि ऐं सूफ़ी राॻीनि जे संग वारी रैलीअ सां हवेलीअ ताईं बरामद कयल चादर मज़ार ते चाढ़ी वई, जॾहिं त बज़म महदी पारां दरगाह जे अॻुंदमी मुनक़िद कयल कॉन्फ्रेंस वारे मेड़ाके में वॾे तइदाद में शरीक थियलनि खे डॉक्टर सैयद असद अली जहानिया मंठार डायरी, सैयद हसन अली मेहंदी जहानिया, अख्तर आज़ाद डायरी, सैयद कुतुब आलम जहानिया, हाजी हारून बगो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सूफ़ियुनि जूं दरगाहूं प्यार अमन ऐं मोहबत जूं दरसगाहूं आहिनि। सूफ़ियुनि जे ॾिसल राह जी पैरवी ऐं छॾियल पैगाम जी पोइवारीअ सां दुनिया खे दोज़ख जहिड़े दौर मां जन्नत जहिड़े दग ते पार करे सघिजे थो। हिननि चयो त बर्फ़ जहिड़ी थधी तबियत ऐं पशम जहिड़ो नरम मिज़ाज रखंदड़ सैयद महदी शाह जहानिया मजबूरनि ऐं मोहताजनि लाइ माउ जहिड़ो रूह रखंदड़ हो ऐं उहो हिकु फ़र्द न पर इंसानी भलाई ऐं ख़िदमतुनि जो हिकु इदारो हो। हिननि जो पूरो जीवन मुसीबतुनि ऐं मुश्किलातुनि जे मारियल माण्हुनि जी मदद कंदे गुज़रियो। जॾहिं त वरसीअ जे प्रोग्राम में मुल्क जे कुंड कुड़च मां मुरीदनि अक़ीदतमंदनि ऐं ज़ाइरीन जी वॾे अंग में आमद जो सिलसिलो जारी आहे। वरसी प्रोग्राम में दरगाह सूफ़ी जानड़ फ़कीर चंद जे फ़ुक़राहनि खां सवाइ जलाल चांडियो जे पुट दिलबर चांडियो, सूफ़ी सामान अली फ़कीर ऐं ॿियनि सूफ़ी राॻियुनि पारां सुरनि जे सदाउनि सां भरपूर भेटाऊं पेश कयूं पियूं वञनि। HR JD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JD न्यूज़।